अस्सलाम वालेकुम। अॼु असां वरी हिकु दफ़ो ॿीहर पत्थर पेंट था कयूं। ही हिकिड़ा आम पत्थर आहिनि, मां अहिड़ा तव्हांखे पहिरियों बि सेखारे चुकी आहियां। जीअं ही पत्थर आहिनि, अहिड़ा हिकिड़ा सिंपल प्लेन पत्थर, उन्हनि खे असां अॼु जेको आहे पेंट पिया कयूं। ऐं हिननि पत्थरनि खे मां ही डिज़ाइन सां पेंट करे चुकी आहियां पहिरियों। ठीकु आहे, हीउ ॾिसो सभिनी ते डिफरेंट डिज़ाइन आहे ऐं बेस कलर जेको आहे सभिनी जो साॻियो ई आहे। ग्रीन सां मूं सभिनी खे पेंट कयो आहे, उनखां पोइ उन्हनि ते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा जेके आहिनि डिज़ाइन ठाहिया आहिनि। हाणे हीउ ॾिसो, हीउ मां हिनखे पहिरियों डार्क ग्रीन सां पेंट कयो आहे, ॿियो पोइ ग्रीन जो हिकिड़ो अलॻि शेड ठाहे हिन जे मथां वो पटियूं हयूं आहिनि ऐं हीउ हिकिड़ो अलॻि सां शेड जो पेंट थियल आहे। हीउ सिंपल आम पत्थर आहिनि ऐं असांखे हिन जे लाइ एक्रेलिक पेंट्स खपंदा। हीउ कलर मां यूज़ करे चुकी आहियां ऐं उनखां अलावा हीउ रंग जॾहिं मूं घणो कढियो, सभिनी खे ग्रीन करिणो त उनजे लाइ असांखे प्लेट या का प्याली खपंदी, पाणी खपंदो असांखे ब्रश धोइण लाइ ऐं हिकिड़ो असांखे रफ कपिड़ो खपंदो जंहिंसां असां ही जेका आहिनि साफ़ु करे सघूं। ऐं डिफरेंट साइज़ जा असांखे ब्रश खपंदा, जहिड़े क़िस्म जो असांखे डिज़ाइन ठाहिणो आहे, थुल्हो या सनो। तो आज हम ये पत्थर पेंट कर रहे हैं। कुछ मैं बना चुकी हूँ ऑलरेडी और कुछ मैंने थोड़े छोड़ दिए हैं, वो मैं आपके सामने बनाऊंगी। इन दोनों पे मैंने बेस कोट कर लिया है। हमेशा ये होता है कि एक दफ़ा इनको पेंट करें, वो सूख जाए तो फिर दोबारा करें, ताकि वो अच्छी तरह रंग इन पे आ जाए। और इस पर मैंने अलग से कलर की पट्टियाँ बनाई हुई हैं, दूसरा शेड बना के ग्रीन का। ठीक है, तो इसके लिए हमें एक्रेलिक पेंट्स चाहिए, पानी चाहिए, कलर मिक्स करने के लिए कुछ हमें प्यालियाँ या प्लेट्स चाहिए और ब्रशेस चाहिए डिफरेंट कलर के। ये मैं बना चुकी हूँ, उनको मैं अलग कर लेती हूँ, बाद में बताऊँगी कि इनका हम क्या कर रहे हैं। फ़िलहाल हम इन दोनों पे काम करेंगे। ठीक है, जब ज़्यादा कलर मैं निकालती हूँ, हमेशा मैं बताती हूँ कि मैं इनमें प्यालियों में निकालती हूँ, लेकिन जब मुझे थोड़ा थोड़ा यूज़ करना हो तो फिर मैं डायरेक्ट ट्यूब से ही उसको यूज़ कर लेती हूँ। तो हम सबसे पहले छोटे वाले को लेते हैं, इसके ऊपर हम कुछ लाइनें बनाएंगे लाइट ग्रीन कलर से। ट्यूब में अभी नया खोल रही हूँ। तो ये जो सबसे मेरे पास बारीक वाला ब्रश है उसको मैं ले रही हूँ। पेंट मुझे थोड़ा सा चाहिए और ये जो इसमें से निकला है वही यूज़ हो जाएगा। ठीक है, इसके ऊपर मैं लाइनें बनाऊंगी। थोड़ा थोड़ा पेंट हम लेते जाएंगे और लाइनें बनाते जाएंगे। थोड़ो थोड़ो रंग असां खणूं था। जॾहिं घणो कढणो हूंदो आहे त मां प्याली में कढंदी आहियां, पर हींअर मूंखे थोड़ो यूज़ करिणो आहे, पोइ प्यालीअ खे लॻी करे ज़ाया थी वेंदो, उनजो को यूज़ न रहंदो। ठीकु आहे, हिकिड़ो ॾाढो दिलचस्प कमु आहे। आम ही पत्थर तव्हांखे प्लांट्स जी कंहिं नर्सरी तां मिली वेंदा, जिते बिल्डिंग का ठहंदी हुजे उते बजरीअ में ही छाणींदा आहिनि। बजरी त अहिड़े क़िस्म जा पत्थर इलाही सारा निकिरंदा आहिनि, उहे तव्हां उतां वठी सघो था। त हिननि जो जेको हासिलु करणु कोई मुश्किल नाहे, एॾो आसानी सां तव्हांखे मिली वेंदा। ऐं ॿियो त हीउ पेंट जल्दी सुकी वेंदो आहे। हींअर मूं पखो बंदि कयो आहे छो त वीडियो में वरी आवाज़ु थींदो पखे जो, इन लाइ। सो जेकॾहिं ही पेंट करे, पर मां अकेले में जॾहिं वेही पेंट कंदी आहियां बग़ैर वीडियो जे, त पोइ मां हिननि खे पखो हलाए पोइ वेही पेंट कंदी आहियां, त ही उते जो उते जल्दी सुकंदा वेंदा आहिनि। हाणे ही ॾिसो, हिन ते मूं डिफरेंट कलर जूं लाइनूं कढी छॾियूं आहिनि ऐं हिनखे मां रखां थी सुकण जे लाइ। ये थोड़ी देर में सूख जाएगा तो फिर हम इस पे आगे कुछ काम करेंगे। तब तक मैं इसको बंद कर देती हूँ। और हमेशा जब भी एक पेंट आप यूज़ करें तो ब्रश को धो के उसी वक्त ड्राई कर लें, ताकि उस पर वो जो कलर है वो खुश्क नहीं हो जाए। अच्छा, ये मेरा सूख चुका है, पहले से बना हुआ है। इसके ऊपर हम थोड़ा सा डिज़ाइन करेंगे कुछ। ये येलो कलर में ले रही हूँ, ये बाद में आपको समझ में आ जाएगा। अभी बहुत सब सारों को तो समझ में आ गया होगा कि मैं बना क्या रही हूँ। ठीक है, तो येलो से मैं इस पर थोड़े से क्रॉस बना रही हूँ डिज़ाइन, इस तरह से। और ज़रूरी कोन्हे त हिन में तव्हां जेको प्रॉपर परफेक्ट शेप ठहे। थोरो घणो टेढ़ो वेढ़ो बि थी वियो त ख़ैरु आहे, का ॻाल्हि न आहे। पर ही पोइ जॾहिं ही फुल हिकिड़ो जॾहिं हिन जो लुक ईंदो न, उहो ॾाढो मज़ेदार हूंदो आहे, उहो तव्हांखे वणंदो ॾाढो।
ऐं जेको ॿिया बि ॾिसंदा तव्हां वटि उन्हनि खे बि वणंदो। हीउ ॾिसो हिननि जे मथां मां हीउ पेंट येलो पेंट आहे, हुन सां गॾु मां क्रॉस ठाहींदी थी वञा। ख़ासि करे तव्हां मां जिन खे पेंटिंग जी सम्झ हूंदी उन्हनि जे लाइ त हीउ मज़ेदार कमु आहे। जिन खे पेंटिंग नथी अचे उहे बि हीउ बिल्कुलु बेसिक आहे हीअ पेंटिंग, कोई हिन में एॾो महारत जो कमु न आहे, कोई बि करे थो सघे, त तव्हां उहे आसानी सां आराम सां करे वेंदो। ऐं हिन जे हीअ असां बंदि था कयूं येलो, ऐं ब्रश धोइबो, पाणी में साफ़ु कबो ऐं कपिड़े सां उघिबो। उनखां पोइ असां खणंदासीं वाइट कलर, ऐं वाइट जा असां कुझु डॉट्स ठाहींदासीं हिन ते। हीअ जेके ग्रीन मां हिन जे मथां करे वई आहियां हिन जो डॉट्स ठाहींदासीं। हिन जे टॉप ते सभिनी खां पहिरियों असां हिकिड़ो वाइट कलर जो गुल वांगुरु शेप था ठाहियूं, ठीकु आहे। हिकिड़ो स्टार टाइप हिकिड़ो गुल जो शेप अची वियो। उनखां पोइ असां हिननि ते सिर्फ़ु सिंपल डॉट्स हणंदासीं। ऐं हिन ते असां येलो पेंट करे चुका हूँ। पेंट बिल्कुल आलो आहे, गीला हो रहा है ये, जो अभी अभी मैंने किया है, तो उसको बहुत केयरफुली हैंडल करना है, वरना थोड़ा सा भी हाथ लग गया तो वो ख़राब हो जाएगा, क्योंकि मेरा ये यहाँ पे थोड़ा सा हाथ लग चुका है। एहतियात की बहुत ज़रूरत है। ही ॾिसो, ही हिकिड़ो असांजो कंप्लीट आहे। ऐं ही जेको असां पहिरियों पेंट कयोसीं उनजो अञा ही ग्रीन त आलो आहे। ये जो पहले हमने पेंट किया अभी अभी, उसका ये जो लाइनें वो गीली हो रही थोड़ी, लेकिन कोई बात नहीं, आपको दिखाने के लिए इसके ऊपर भी मैं एक फूल बना रही हूँ। ये देखिए टॉप पे एक फूल सा बन गया, और इसके बीच में जो है वो जैसे लाइनें इस तरह टूटी हुई सी लाइन बना रही हूँ मैं। हाँ ॾिसो ही, ॾिसो पिया। सो मूंखे तव्हां ज़रूरु ॿुधाइजो त हीउ तव्हांखे वणियो न वणियो, हीउ वीडियो, हीउ आर्ट तव्हांखे कीअं लॻो आहे, ऐं तव्हां हिन मां कुझु सिखियो आहे न सिखियो आहे। अगरि तव्हांखे वीडियो वणंदी हुजे त तव्हां ज़रूरु शेयर कयो, लाइक कयो, कुझु पुछणु चाहियो त कमेंट कयो, ऐं मुंहिंजो चैनल ज़रूरु सब्सक्राइब कयो, छो त अञा मुस्तक़बिल में मां कई शयूं तव्हांखे सेखारण वारी आहियां। सो हीअ त असांजा 2 ठही विया। असां हिन पेंट खे कयूं था बंदि, ऐं ब्रश धोऊं था, ऐं असां हिनखे ड्राई करे रखूं था। हाणे हिननि खे असां टच न कंदासीं, छो त हीअ 2 आला आहिनि, ये गीले हैं दोनों, अभी अभी मैंने पेंट किए, इसलिए इनको साइड पे हम छोड़ देते हैं ताकि ये खुश्क हो जाए, इसको बाद में हम यूज़ करेंगे। ये हैं अभी मेरे पास। अच्छा, अब हम क्या कर रहे हैं, ये देखिए मेरे पास हैं ये गमले छोटे से, ये नंढड़ी कूंडियूं हैं। ये भी मूं ऑयल पेंट से इलाही साल पहिरियों पेंट कयूं, ये बहुत पहले मैंने पेंट किए हैं। और अभी मेरे पास कोई बजरी नहीं थी तो मैंने बाजरा डाल दिया है, क्योंकि बाजरा तो घर में होता ही है, ठीकु आहे। हीअ हिन में बाजरी मूं विधी आहे, हालांकि मिट्टी हुजे, वारी हुजे, बजरी हुजे, उहा हिन में विझणी आहे। हिन जे हेठां सुराख हुयो, उन में मूं कागज़ विधो आहे, ऐं मथां उन में बजरी विधी आहे। हिकिड़ी कुंडी आहे, हीअ ॾिसो, हीअ ॿी आहे, इन ॿी वारी में बि मूं सेम, हीअ बि मुंहिंजी इलाही साल पहिरियों जी पेंट थियल आहे। मां शयूं उछलाईंदी न आहियां, मां ॾाढियूं संभाले रखंदी आहियां, यूज़ कंदा आहियूं, डेकोरेट कंदा आहियूं, वरी दिलि भरिजी वेंदी आहे, न वणंदियूं आहिनि त वरी मां कढी रखंदी आहियां। ॾिसो, ऐं हिकिड़ी हीअ 3 कुंडी आहे, हालांकि ये टूट चुकी है, फिर भी मैं इसको फेंक नहीं रही हूँ क्योंकि ये मेरी यूज़ हो जाएगी। अच्छा, इन तीनों में मैंने ये बाजरा डाल दिया है। ये हमने जो पत्थर बनाए हैं, ये हमने बनाए हैं कैक्टस, थूहर हूंदो आहे न, थूहर। हाँ ॾिसो, ही हिन में असांजो
लगी वियो। ही ॿिए खे हिन में था हणूं। हालांकि ये मेरा गमला टूटा हुआ है, लेकिन फिर भी ये सामने आ जाएंगे तो वो नज़र नहीं आएगा। ठीक है, हिन में असां ही ॿ था हणूं। ये देखिए, और इसमें भी हम 2 लगा सकते हैं। हिन में भी असां 2 ही लगाए था सघूं अॻिते ऐं पोइते करे। ही ॾिसो, ही 2 जॾहिं सूखी वेंदा, ये जो अभी मैंने पेंट किए हैं, ये जब ड्राई हो जाएंगे तो इनको भी मैं इन्हीं के साथ सेट कर लूँगी। इसमें 2 लगा लूँगी, ये छोटे में 3 लगा लूँगी। ठीक है, ही असांजा रेडी आहिनि। तव्हां चाहियो तो इनमें बजरी या मिट्टी विझो। उन खां अलावा ये मूं वटि कुछ पत्थर आहिनि पेंट थियल। ये भी बहुत पहले मैंने स्प्रे पेंट से स्प्रे किए थे, सिल्वर और गोल्डन। तो इनको फिल करने के लिए हम इसमें ये पत्थर डाल सकते हैं, ताकि वो बाजरा जो है या जो आप बजरी डालेंगी, मिट्टी डालेंगी, वो छुप जाएगी। तो ये सिल्वर गोल्डन ज़रूरी नहीं कि आपके पास भी हो, लेकिन छोटे से पेबल्स पत्थर जो भी आपको मिल जाए वो आप इसको फिल कर लें, ताकि ये मिट्टी जो है इनकी वो छुप जाए। तो मुझे उम्मीद है ये आपको अच्छा लगा होगा। इसका मुझे रिस्पांस चाहिए ज़रूर। आप मुझे बताएं कि ये आपको कैसा लगा है, अच्छा लगा, नहीं लगा। ठीक है, ॿुधाइजो ज़रूर। कोशिशि कजो पंहिंजे ॿारनि सां गॾिजी इहो कमु कयो ऐं पंहिंजे घर खे सजायो। ऐं मूंखे यकीन आहे त हीअ तव्हां जॾहिं ठाहींदव त हीअ तमामु घणो एप्रिशिएट कया वेंदा। सो पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, पंहिंजो क़दुरु कयो ज़िंदगीअ जो, वक़्त जो। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। वरी कंहिं ॿी वीडियो सां, कंहिं ॿिए दफ़े सां वरी ज़रूरु मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाही।